साईं हिकिड़े शख़्स जो कोयटा में भी घर आहे ऐं डेरा मुराद जमाली में भी घर आहे। 6 महीना गर्मी वारा कोयटा में रहे थो ऐं 6 महीना सर्दी वारा डेरा मुराद जमाली में रहे थो। हाणे इहो शख़्स कहिड़े शहर में पूरी नमाज़ पढ़ंदो ऐं कहिड़े शहर में कसर पढ़ंदो? मोहम्मद इमरान, बलोचिस्तान। हिकु हूंदो आहे इंसान जो असली वतन, जिथे इंसान जी पैदाइश थींदी आहे, जिथे उन जी फैमिली रहंदी आहे, जिथे उन जो घर आहे। शरीयत जी इस्तिलाह में उनखे वतन असली चइबो आहे। वतन असली खां निकिरी करे माण्हू काॾे बि वञे थो घुमण जे लाइ या कंहिं ज़रूरत जे लाइ, तक़रीबन 40 मील खां वधीक सफ़र थो करे ऐं उते जेको आहे 15 ॾींहंनि खां घटि रहे थो, त उहो शख़्स घर खां निकिरण खां बाद जेसीं ताईं घर वापसि न ईंदो तेसीं ताईं उनखे कसर नमाज़ पढ़णी आहे। जेकी बि 4 रकात वारी नमाज़ आहे, फ़र्ज़ नमाज़, उहा 2 रकात पढ़णी आहे। ऐं ॿियो हूंदो आहे इंसान जो वतन आरज़ी। वतन आरज़ी छा खे चइबो आहे? हिकिड़े शख़्स जो हिते असली घर आहे, रिहाइश हितां जी आहे, हिते ॼायो आहे, हिते उनजी फैमिली आहे, पर उहो ड्यूटी जे लाइ या कंहिं बि एतबार सां कंहिं ॿिए इलाइक़े में, कंहिं ॿिए शहर में, कंहिं ॿिए मुल्क में वञी रिहाइश इख़्तियार करे थो। उते उनजी रोज़ी रोटी जो हिसाब किताब आहे, दुकानदारी आहे, कोई बि कारोबार आहे, उते वञी रहे थो ऐं घर बि अचे थो, चकर लॻाए थो महीने, 2 महीने या साल खां बाद। त हाणे इहो शख़्स हिते त पूरी नमाज़ पढ़ंदो, पर जेको इन जो वतन आरज़ी आहे, या जीअं सवाल करण वारे चयो त 6 महीना डेरा मुराद जमाली में ऐं 6 महीना कोयटा जे अंदरि। बाज़ मरतबा माण्हू जी आदत हूंदी आहे गर्मियूं हिकु जॻह ते ऐं सर्दियूं हिकु जॻह ते। त हाणे अहिड़ो माण्हू छा करे त अहिड़ो माण्हू जॾहिं पंहिंजे असली घर में हूंदो उन वक़्त बि उनखे पूरी नमाज़ पढ़णी आहे, ऐं जॾहिं वतन आरज़ी में जिथे उनजी ड्यूटी आहे या जिथे उहो गर्मियूं गुज़ारण वियो आहे, उते बि उहो पूरी नमाज़ पढ़ंदो। हिकु दफ़ो जेको माण्हू पंहिंजे अहिड़े वतन आरज़ी जे अंदरि 15 ॾींहंनि खां वधीक रहियो आहे, त बाद में जॾहिं बि उन जॻह ते वेंदो, यानी जिथे उनजी आरज़ी रिहाइश आहे, उते जॾहिं बि वेंदो उते पूरी नमाज़ पढ़ंदो। वतन असली में भी पूरी नमाज, वतन आरज़ी में भी पूरी नमाज। इन एतबार सां जेको माण्हू 6 महीना डेरा मुराद जमाली रहे थो या 6 महीना कोयटा, त उहो ॿिन्हिनि इलाइक़नि में जामल भी वेंदो, पूरी नमाज पढ़ंदो। इन 2 इलाइक़नि खां अलावा ॿीवार सफ़र ते वञे थो, पोइ उहो कसर नमाज पढ़ंदो।